वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पूरे पाकिस्तान जी ठरी मीरवा में भी पेट्रोलन जो पेट्रोल ऐं शयुनि जो जेको रेट है वो 15 रुपया पेट्रोल ते लाथो वियो है। पर मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपन जी सूरत हाल आहे उन ख़ासि अवाम के लाभ न ॾेई सघी है। किथे किथे असां पेट्रोल पंपन ते ॾिठो है वो किथे 4 रुपया किथे 3 रुपया किथे 5 रुपया उनजो रेट मथे लिखियो वियो है। जॾहिं त कुछ पंपन ते शिकायतूं ये भी अवाम कयूं आहिनि त जेके एजेंसियूं आहिनि उहे हथरादू अघु वधाए उहो माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा आहिनि। इन हवाले सां हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सरकार त रिलीफ ॾिनो आहे अवाम खे 15 रुपया तेल सस्तो कयो आहे, पर हितां जी इंतज़ामिया नथी चाहे त को पेट्रोल अवाम खे को रिलीफ मिले। उहे मिली भगत करे मंथलियूं वठी इनके खुले छूट छॾे छॾियो आहे। ऐं पेट्रोल जो रेट सरकारी रेट आहे 81 रुपया 20 पैसा ऐं हिते काथे 86 रुपया आहे, काथे 87, काथे 88, काथे 89। वॾो नाहक लॻो पियो आहे, केरु चवण वारो ई कोन्हे। को 88 को 90 हलाए थो पियो, को 86 को चवण वारो ई कोन्हे को। ऐं टैक्सी वारा असां वॾो आज़ार में वेठा आहियूं, घर छा खाऊं छा पीऊं, शहर बंदि, हर शइ बंदि। को चवण वारो रेट लॻो पियो 88 रुपया 86 रुपया, सरकारी रेट आहे 80 रुपया, इहो 86 रुपया 81 रुपया। ऐं हे 86 88 कयूं वेठा आहिनि, वॾो आज़ार लॻो पियो आहे। असां छा कयूं, तेल जेको आहे विझूं या खाऊं कुझु पीऊं। ठरी मीरवा में पेट्रोल पंप ते सरकारी रेट 81 रुपया आहे, हिते 85 रुपया हले थो। जे डीज़ल आहे त पोइ उहा 5 रुपया मथे हले थी पई। ऐं असां आला अख़्तर खे अपील कयूं था त हिते नोटिस वठी हिननि खां इंक्वायरी कई वञे ऐं नाजायज़ खे बचाए। वफ़ाक़ी सरकार त रिलीफ ॾिनो आहे, पर हिते जेके बि असांजे इलाइक़े जा ICDC आहिनि केरु पुछण वारा न आहे। हिते रेट मर्ज़ी वारा हलाईंदा, हिते एजेंसी वारा आहिनि उन्हनि जो पंहिंजो रेट आहे, पेट्रोल पंप हर जो पंहिंजो रेट आहे। ॿियो ॿियनि शहरनि में बि इहा ई हालत आहे। ठरी हिंडियारी तालके मीरवा जा जेके बि इलाइक़ा आहिनि उनमें रेट हाई हले थो पियो। असां आला अख़्तर खे अपील कंदासीं त नोटिस वठी ग़रीबनि खे को रिलीफ मिले। 15 रुपया लथो, हाणे 84 रुपया 90 पैसा। हाणे सही आहे, ग्राहक व्राहक डाउन था कनि, हर शइ ओके आहे। इहो हिसाब किताब आहे 84 में। चाहे त किराए हिसाब हूंदो आहे सर, हूअं त जेको आहे घटि आहे, पर किराए हिसाब हूंदो आहे रुपया 2 रुपया वधीक उन हिसाब सां। असुल रेट सर असुल रेट जी ख़बर मालिक हूंदी, असांजो जेको आहे त उहो हिसाब किताब हलाईंदा आहिनि मालिक। जीअं त हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, उन्हनि जो इहो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे लाइ 15 रुपया पेट्रोल ऐं 20 रुपया डीज़ल सस्ती कई आहे। पर हिते जे उन ॻाल्हि जे बरक्स ॻाल्हि कंदासीं त जेके पेट्रोल माफ़िया आहे, इंतज़ामिया आहे जेका पेट्रोलनि जी उन्हनि जी मिली भगत आहे पेट्रोल पंप मालिकनि जी, उन्हनि अवाम खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ न ॾिनो। तालके जे सभिनी शहरनि में पेट्रोल जे बाबति असां जांच कईसीं त उते बिल्कुलु रेटनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो फ़र्क़ु नज़र आयो। कैमरामैन सिकंदर शहर सां गॾु AD शहर टाइम न्यूज़ ठरी मीरवा।